बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अॼु तव्हां सां हिकिड़ी कमेंट मूं कई हुई। मां नवाब शाह 60 मील जे इलाइक़े ते आहियां। हीअ सरियं जो फ़सुलु आहे, इन जी बि मां हिकिड़ी वीडियो ठाहींदुसि। लास्ट टाइम बि हिकिड़ी तव्हां सां वीडियो ठाही हुई सिंध राया जे बारे में। पर अॼु जेको पंहिंजो मेन मक़सदु आहे, जेका शइ पाण असां तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं पिया, त ज़मीन जी मिटी चकास कराइण जे लाइ असां सॉइल जा सैंपल, ज़मीन जा सैंपल कीअं वठंदासीं। हाणे तव्हांखे बार बार असां इहा ॻाल्हि हिकिड़ी सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं त आबादगार दोस्तो, असांखे ख़बर हुअणु घुरिजे त असांजी मिटी आहे, जेका असांजी ज़मीन आहे, उन में कहिड़ी शइ जी कमी आहे या उन में कहिड़ी शइ वधीक आहे, जेका उहा असांजे ॿूटे खे वाध बीज में नुक़सानु थी ॾिए। असांजी ॿनी में फास्फोरस आहे या कोन्हे, असांजी ॿनी में पोटाश आहे या कोन्हे, असांजी ॿनी में ज़िंक आहे या कोन्हे, असांजी ॿनी जी pH कीअं आहे, असांजी ॿनी जी EC कीअं आहे, असांजी ॿनी में कहिड़ियूं असेंशियल शयूं जेके आहिनि उहे घटि आहिनि, कहिड़ियूं जेके आहिनि शयूं वधीक आहिनि जेके नुक़सानु ॾियनि थियूं न। EC pH वधीक हूंदा, तमामु घटि हूंदा, उहे बि नुक़सानु ॾेई सघनि था। ठीकु आहे, त इन्हनि ते पाण डिस्कस कंदासीं। हीअ मूं वटि हिकिड़ो पाइप आहे, ठीकु आहे। हिन पाइप ते असां निशान कंदासीं त मतिलबु असां सैंपल केतिरो था खणूं। हीअ मूं मार्कर इन जे करे खयो आहे त असां जेको सैंपल खणंदासीं, ठीकु आहे, त उहो सैंपल असांजो माना केतिरो हुजे। पहिरीं ॻाल्हि जेका आहे, अहम ॻाल्हि, उहा तव्हांखे ॿुधायां त हीअ असांजो ॿनो आहे। तव्हां हेॾां ॾेखारियो, हीअ असांजो ॿनो आहे, ठीकु आहे। इन ॿने खां घटि में घटि, इन ॿने खां घटि में घटि जेको आहे 15 फुट अंदरि, हीअ पासो या हीअ पासो जेको आहे, इन खां 15 फुट अंदरि जेको आहे असां 15 फुट अंदरि जेको आहे असां माना सॉइल जा सैंपल वठंदासीं। हिन ते मिसाल हिकिड़ो असां निशान कयोसीं 6 इंच, ठीकु आहे, या असां फुट जो निशान कयोसीं। असांजी ॿनी जॾहिं असां हर ॾियारींदा आहियूं या रेज में हूंदी आहे या असांजी ॿनी में मॉइस्चर हूंदो आहे, असां छा कंदासीं, अहिड़ो हिकिड़ो पाइप हूंदो, पोइ उहो इंच वारो हुजे, मुने वारो हुजे या अधु वारो हुजे, उहो जॾहिं असां ईअं ॿनी में लाहींदासीं, तव्हां हेॾां हेठि ॾेखारियो, हीअ जॾहिं असां हीअ ज़ोर ॾींदासीं, हीअ त ॿनी थोरी सख़्तु थी विया, त ज़ोर ॾींदासीं त हिन पाइप में असांजो जेको हीअ पाइप आहे, इहो पाइप असांजो भरिजी ईंदो। ठीकु आहे, ॿनी में मॉइस्चर हूंदो, हीअ पाइप ॾिसो, हीअ पाइप में असांजो मिटी अची वई आहे, इहो पाइप असांजो भरिजी वेंदो। पोइ असां छा कंदासीं, हिकिड़े जरे मां असां मिसाल 3 खां 4 सैंपल वरितासीं। हीअ असांजो एकड़ आहे, हिन मां एकड़ मां असां 4 सैंपल वरितासीं। पर कोशिशि कजो ॿने खां माना 15-20 फुट अंदरि। असल में छा हूंदो आहे, ॿने खां इन जे करे असां जेको आहे बॉर्डर एरिया जी इन करे डेटा कोन वठंदा आहियूं, त छा थींदो आहे त जेको उन ते हर वग़ैरह या असांजा कोन हूंदा आहिनि, या ॿियो मतिलबु काफ़ी सारा इशूज़ आहिनि जंहिं ते असां सॉइल सैंपलिंग असां उन में कोन कंदा आहियूं। ठीकु आहे, असां ॿने खां 15-20 फुट अॻिते अंदरि कंदासीं। पोइ छा कंदासीं, जेको असांजो मथियों तह हूंदो, हीअ हेॾां ॾेखारियो, हीअ जेको मथियों तह हूंदो मिटी वारो, उहो परे करे 2 खां 3 इंच उहो जेको आहे उहो परे असां कंदासीं। उन खां पोइ जेको आहे हिन पाइप सां असां सैंपल वठंदासीं। सैंपल वठण जो तरीक़ो इहो, आसान तरीक़ो इहो आहे त इन पाइप में जेको मसाल हेतिरो असां पाइप अंदरि कयोसीं या जेतिरो बि वञे थो, त उहो असांजो सैंपल अची वेंदो। पोइ छा कंदासीं, एकड़ मां असां जेकॾहिं 8 सैंपल खयासीं मिसाल हिकिड़ो, त उन्हनि खे छा कंदासीं, मिक्स कंदासीं, हिकिड़ो कंबाइन सैंपल ठाहींदासीं। ठीकु आहे, त उन कंबाइन सैंपल में असां वरी उन्हनि खे मिक्स करे पोइ उन्हनि मां असां थोरी मिटी खणंदासीं, उहा लेबॉरेटरी मोकिलींदासीं। इहो हिकिड़ो तरीक़ो अलॻि आहे, मतिलबु इहो सवलो तरीक़ो आहे त असांखे पंहिंजे एकड़ जी एनालिसिस ख़बर पइजी थी वञे। जेकॾहिं तव्हां टाइम था ॾियो त कोशिशि कयो 8 खां बजाए तव्हां 16 सैंपल खणी छॾियो, 24 सैंपल खणो, उन्हनि खे कंबाइन कंदो त असांखे हिकिड़ी एवरेज एनालिसिस मिली वेंदी। ठीकु आहे, त असां तव्हांखे जेकॾहिं मिसाल तव्हां असांखां सर्विस वठंदो, त असां तव्हांखे जे लाइ छा कंदासीं, असां तव्हांखां टंडोजाम में सैंपल घुराईंदासीं। असां तव्हांखे सुठी रेपुटेड कंपनी खां जेको आहे असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। मिसाल खोड़ सारियूं फ्री ऑफ कास्ट कंपनीज़ आहिनि, एनालिसिस जूं खोड़ सारियूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे पैसनि सां करे ॾींदियूं। उन्हनि में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त पैरामीटर असां कहिड़ा था खणूं, कहिड़ा असां जेको आहे मतिलबु असांजा ऑब्जेक्टिव्स हूंदा, उन्हनि खे एनालिसिस करण जा कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं। फास्फोरस था ॾिसूं, पोटाश था ॾिसूं, ज़िंक था ॾिसूं, EC था ॾिसूं, pH था ॾिसूं। इहे 5-6 असेंशियल जेके शयूं हूंदियूं, तमामु ज़रूरी शयूं हूंदियूं, उन्हनि खे पाण ॾिसंदासीं। उन खां पोइ जेको आहे असां तव्हांखे जेको आहे उन्हनि जी जेका एनालिसिस जी जेका रिपोर्ट हूंदी, असां तव्हां वटि पंहिंजो रिकॉर्ड रखंदासीं ऐं असां तव्हांखे उहो रिकॉर्ड मोकिलींदासीं। ॿी हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि,
जॾहिं बि तव्हां सैंपल असां कंहिं शापर में या कंहिं बि शइ में मोकिलियो त उन जे अंदरि तव्हां उन जो टैग लिखंदव त हीउ सैंपल किथां खयो वियो, ज़िलो कहिड़ो आहे, आबादगार जो नालो कहिड़ो आहे, उनजो मोबाइल नंबर कहिड़ो आहे ऐं उनजी ॿनी माना किथे आहे। ठीकु आहे, सॉइल सैंपल असांखे जेको तव्हां मोकिलियो आहे उनजो मिक़दारु घणो आहे, उनजी मतिलबु घणो आहे, क्वांटिटी घणी आहे। ठीकु आहे, उहे असां इहे शयूं तव्हांखे ॿुधाईंदासीं, तव्हांखे हिकिड़ो पनो ॾींदासीं, उन ते असां तव्हां सां डिस्कस कंदासीं। इन्हनि बारे में तव्हांखे जेके सुवाल हुजनि, मिसाल जेको काफ़ी शयूं असांजूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि न त हीअ ट्रैक्टर पिया हलनि, गाॾियूं पियूं वञनि, असांजे ज़हन में का फ़ोन थी अचे या कीअं, त इहे रहिजी वेंदियूं आहिनि। मक़सदु ॻाल्हि जो इहो आहे त तव्हांखे सर्विस असां ॾींदासीं, तव्हांखे असां जेको आहे आबादगारनि खे जंहिं शइ जे लाइ असां मतिलबु पाबंद कंदा आहियूं त ॿनी जी चकास हुअणु ज़रूरी आहे, असां तव्हांखे सर्विस ॾींदासीं, तव्हां असां मां फ़ाइदो वठंदो। ठीकु आहे, ॾिसो असां जेकॾहिं तव्हांखे घटि पैसनि सां क्वालिटी शइ ॾियूं था त तव्हांजो त हूंदो छा, तव्हां असां ते यकीन कंदो, ट्रस्ट कंदो। इनशा ताला असां तव्हां सां कंहिं क़िस्म जी धोखो या कोन कंदासीं, छाकाणि त जेकॾहिं माण्हू क्वालिटी कमु कंदो आहे त इनशा ताला उहो कामयाबु थींदो आहे। सरेआम तव्हांखे चऊं था त ॾिसो असां आबादगारनि खे सर्विस ॾींदासीं, उन्हनि जे फ़ाइदे जी बि ॻाल्हि कंदासीं ऐं असांजो जेको रोज़गारु आहे रब साईं ॾिनो आहे उहो केरु असांखे पूरे नथो सघे, पर जेका तव्हां सां कमिटमेंट हूंदी उन ते पूरो लहंदासीं। इहा तव्हांजी जेकी बहितरीनु मालूमात हूंदी, उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि ईंदी। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त शेयर कजो, जीअं असांजा ॿिया आबादगार उन मां वधि में फ़ाइदो वठी सघनि। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, थैंक यू।